नासिन गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल दौलतपुर में फर्नीचर ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। शागिर्द ॾाढियूं पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम रसूल रिंद। आऊं हिन वक़्तु गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल दौलतपुर में मौजूदु आहियां, जिते हिन वक़्तु हिन स्कूल जूं जेके ही शागिर्दियाणियूं आहिनि उहे फर्नीचर न हुअण सबबि हेठि पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। हिन स्कूल जी HM सां ऐं शागिर्दाणियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। बिल्डिंग सफ़ा नाकारा थी वई आहे, बिल्कुलु इन जा चापड़ पिया किरनि। मथां तव्हां पाण भली ॾिसो वञी इहे वीडियो ठाहियो, ॾिसो त इन जा जेके इहे पावा पील आहिनि सफ़ा ख़तम लॻा पिया आहिनि, सफ़ा इन जी बिल्डिंग ख़राब लॻी पई आहे। तव्हां हिन बैक साइड ॾिसी सघो था त हिते एग्ज़ाम पिया हलनि ऐं फर्नीचर बिल्कुलु बि न आहे। फर्नीचर प्लीज़ तव्हां मुहैया कयो, छो त हिते इलाही मतिलबु सर्दियूं आहिनि ऐं माण्हू ॻोठनि मां थियूं अचनि, छोकिरियूं जेके पटनि ते वेठियूं आहिनि उन्हनि सां बुखार ज़ुकाम थो थी वञे, ॿियो कुझु बि थी थो वञे। त इन करे प्लीज़ तव्हां असांखे इहो फर्नीचर मुहैया कयो ऐं हिते सफ़ाई जी बिल्कुलु बि एतमाम कोन्हे। तव्हां प्लीज़ स्वीपर ॾियो असांखे। असांजी महिरबानी करे असांजी दरख़्वास्त तव्हां सां आहे त असांखे फर्नीचर मुहैया कयो वञे ऐं असांजी बिल्डिंग जी हालतूं तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन जे करे असांखे घणे करे त असांखे छोकिरियुनि खे ॿाहिरि विहारणो पए थो। सीए जो वक़्तु हले पियो, सुबुह साण असांखे हेॾी माक हूंदी आहे, कोहीरो हूंदो आहे, पर असांखे ॿाहिरि वेही पेपर ॾियणा पवंदा आहिनि, छो त असां तइलीम हासिलु करणु अचूं था।